दोस्तों अज उस चांडे जो एल्बम है पहिरियों भिटाई प्रोडक्शन जो एल्बम ही 2005 में रिलीज़ थो है। एल्बम तमाम बेहतरीन है। इनमें सब सुपरहिट गीत हैं। सभी का एक सुठो गीत है यारी न ख़त्म कर जानियड़ा। ये तुम गीत बुधो ही होंदो, ज़बरदस्त गीत है। कुछ दोस्तन जा कमेंट्स वे कमेंट्स शामिल किया वञनि। पहिरीं कमेंट्स है सिंधी सॉन्ग्स चैनल जो नालो है, ज़बरदस्त लिखो अथई, वॾी महिरबानी अदा। उन खां पोइ आहे दिलबर अली चांडियो, अदा उर्स चांडे जो सजण एल्बम, ठीकु आहे अदा। उन खां पोइ आहे हमीर खान, दिलूं मोकिलियूं आहिनि, वॾी महिरबानी अदा। लख कुर्ब लख लाइक। जेको बि दोस्त कमेंट्स कंदो उनजी कमेंट्स असां शामिल कंदा वेंदासीं। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में को बि गीत शामिल न आहे। हिन में तव्हांखे एल्बम ॿुधायो वेंदो, एल्बम जो साल ॿुधायो वेंदो ऐं हिन में कहिड़ा गीतनि कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि उहे तव्हांखे ॿुधाया वेंदा। जीअं त एल्बम ही भिटाई प्रोडक्शन जो आहे, पहिरियों एल्बम आहे। एल्बम जो टाइटल आहे दाह ऐं पहिरियों कलाम हिन जो आहे अली मोहम्मद उडराई जो कलाम आहे, जीअं करी थो यार। उन खां पोइ आहे अल्लाह बख्श जो कलाम आहे त सज़ा ऐं वार हया यार। उन खां पोइ ज़मा ख़ास के लिए तमामु बेहतरीन शाइर आहे, लाड़ जो ज़बरदस्त शाइर आहे। उनजो कलाम आहे माशाअल्लाह जानी। उन खां पोइ खमीसो चांडियो जो कलाम आहे यारी ख़त्म न कर जानियड़ा। उन खां पोइ आहे कलाम आहे हाजी खान मल्लाह जो कलाम आहे मूंखे झिणकियूं न ॾे जग ॾिसे थो। उन खां पोइ आहे अब्बास मल्लाह जो कलाम आहे दिल थी मूंखे सारे रोई थी पुकारे। उन खां पोइ अब्दुल्ला ख़ासकेली जो कलाम आहे मुंहिंजे जानीअ खां वञी पुछो कहिड़े हाल में आहे। उन खां पोइ आहे गुल हसन ख़ासकेली जो कलाम आहे, कलाम जा बोल आहिनि त पंहिंजा ई खाई वए। उन खां पोइ आहे सर्वेज अनवर चांडियो जो कलाम आहे त माण्हू तो लाइ मरे थो, मतिलबु यार कंहिं यार जे लाइ मरे थो। उन खां पोइ अब्दुल्ला ख़ासकेली जो आहे कलाम मूंखे त बीमार करे वए जानी। ऐं दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हाँ जेके बि दोस्त नवां आहिनि कमेंट्स कंदा, कमेंट्स उन्हनि जी असां शामिल कंदा वेंदासीं। उनखे ख़ुशी थींदी त असांजो नालो आहे यूट्यूब ते। ऐं नवां दोस्त जेके आहिनि उहे जिन्हनि खे मालूमात घुरिजे थी, वीडियो ॾिसणु चाहिनि था, त उन्हनि खे दोस्त तव्हां वीडियो ॾिसण वारा तव्हां उन्हनि खे शेयर कयो त जीअं ॾिसनि उहो। ऐं उन खां बाद जेके दोस्त यूट्यूब ते सर्चिंग कंदा रहनि था, कलाम ॻोल्हींदा रहनि था उर्स चांडे या कंहिं बि फ़नकार जा, त उन्हनि जे लाइ ई असां हीउ कमु शुरू कयो आहे। त जीअं असांजो 5 मिंट जो वीडियो आहे, फालतू वीडियो माण्हू सॼो ॾींहुं ॾिसे थो पियो, त असांजो 5 मिंट जो वीडियो आहे उहो ॾिसी वेंदो त उन में कलाम जी हिनखे ख़बर पइजी वेंदी, एल्बम जी ख़बर पइजी वेंदी, त पोइ पंहिंजे आसानी तरीक़े सां हू यूट्यूब तां ॻोल्हे सघे थो, हर शइ हर कलाम ॻोल्हे सघे थो, हर फ़नकार जी मालूमात बि हासिलु करे सघे थो। जेको मौसीक़ी सां इश्क रखनि था उन्हनि जे लाइ ही ख़ासि वीडियो आहिनि। ऐं तव्हां जे फ़नकार लाइ कमेंट्स कंदो त तव्हांखे उन जे लाइ उहो वीडियो तव्हांखे अपलोड मिलंदो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हीअ रिकॉर्डिंग जेका आहे उहा नाज़ प्रोडक्शन जी आहे।